अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? कमेंट तमामु ख़ुशि आहे, ठीकु ठाक ॿुधायो। असां हिन टाइम असां कच्छ जे इलाइक़े में घुमी रहिया आहियूं ऐं मां आहियां ऐं मुंहिंजो दोस्त हज़रत अल्लामा मौलाना मोहन मौलो फ़ोकर साहब। जीअं त असां हाणे हिन कच्छ जे इलाइक़े रज़ाकोट में अची विया आहियूं ऐं तव्हांखे जेको अॻिते मंज़र बि ॾेखारींदासीं ऐं ॾाढो ख़ूबसूरत माहौल लॻो पियो आहे। ऐं हिन जेको पोज़ीशन आहे, जेको आहे रस्ता रोड सफ़ा बिल्कुलु टुटा फुटा रखिया आहिनि। असांजी संगत आहे दोस्त ॾिसो पोयों ॾिसंदा वेंदा आहिनि असांजे वीडियो खे ऐं तव्हांखे असां जेको अॻिते जेका रूटीन मुताबिक़ आहे सफ़र जारी सारी रखंदासीं ऐं तव्हांखे लाइव ते बि ये तव्हांखे असां नज़ारो ॾेखारियूं था। ये कच्ची वारी पुल ते बीठा आहियूं जेका रज़ाकोट जी तरफ़ वञे थी ऐं साम्हूं साम्हूं हे ॾिसो फ्रूट राधल आहिनि जंहिंजे मथियूं पनियूं ॾिनियल आहिनि ऐं कणक जो फ़सुलु आहे, सरियम जो, अलाए केतिरा केतिरा हिते वॾो मज़ो लॻो पिया। ऐं हीअ पुल आहे वॾी, ॾिसी सघो था। साम्हूं दरिया जो पाणी वेकिरो आहे ऐं परियूं इंजे करे नथा बरू पर घारनि पोइ कोई एतिराज़ न करे ऐं साम्हूं ॿेड़ियूं बि बीठियूं आहिनि ऐं हीअ पुल आहे, पुल जो रस्तो आहे वॾो। ये साम्हूं साम्हूं तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो, इहो बंदि आहे। हे ॾिसो था लाही में ट्रैक्टर वज़न सां भरियल आहे, सिरनि सां ऐं मोटरसाइकिल बि आहिनि। ॾिसो था केॾी ॾाढी मुश्किल सां लहनि था ऐं हिते रस्तो तमामु ॾाढो ख़राबु आहे, लाही चाढ़ी में ॾाढो तमामु ख़राबु रस्तो आहे। भाई अदा असां हाणे पुल ते आहियूं, भाउ ॾिठो वेठो आहे पुल जो हशर, वरी तकलीफ़ सां चढ़ियासीं ऐं हाणे जेको आहे पुल जे मथियूं आहियूं रज़ाकोट जे तरफ़। पर कच्छ जे इलाइक़े में ॻोठ आहे रज़ाकोट, उते असां वञी रहिया आहियूं ऐं हाणे जेको आहे असां पुल जे मथियूं वॾो इंजॉय बि कयोसीं, पुल ते फ़ोटू वग़ैरह तस्वीर कढियूंसीं। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो, असां वञी रहिया आहियूं। ॾिसो रस्तो ज़बरदस्त तमामु बहितरीनु रस्तो आहे। ॾिसो अहिड़ो रस्तो कॾहिं न ॾिठो हूंदो भाउ, अॼु तव्हांखे असां ॾेखारियूं था। सफ़ा 5 फुट सफ़ा गप आहे हेठि कादरी भाउ वञे थो। हे पुल ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त हिते वहिकिरो आहे पाणी जो, जंहिंजे करे पुल ठाहियो ने त जॾहिं दरिया चाढ़ में हूंदो आहे त हिते जेको माण्हू यात्रियुनि में ॾाढी तकलीफ़ जंहिंजे करे पुल ठाही वई। ऐं हाणे त पाणी आहे कोन, अलहमदिल्ला सुठो लॻो पियो आहे मुल्क ॼण सफ़ा। जॾहिं बि पाणी ईंदो आहे त हिन पुल जे ज़रिए माण्हू मथियूं ईंदा आहिनि, पोइ जेका हिन पासे वेंदा आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो हाणे असां जेको सफ़र जी रवां सवां आहियूं, अज़ीज़पुर जे इलाइक़े में पहुतऊं ऐं तमामु रस्तो बि ॾाढो बहितरीनु आहे। पर जेको आहे मज़ो अचे थो, पर रस्ते जेके मोबाइल वठां रस्तो कच्चे जे करे जेको आहे ज़्यादा तकलीफ़ में अची विया आहियूं। खड़े न जगह खबर बस रस्तो हमने कटे ये तो दली पे छानवा था बोली
इतने साईं हले खड़े हो